मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयो आहे। हा। तव्हांखे हाणे माना छा परेशानी आहे? हाणे इहो ई आहे त मूंखे पंहिंजा मतिलबु को नुक़सानु पहुचाइनि, इन जे करे मां लाड़काणे जे एस ओ खे दरख़्वास्त थी कयां त असांखे पंहिंजा को बि नुक़सानु न पहुचाइनि। हा, अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु जेको ईद जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, पर कम जी नोयत माना जेका आहे, वाक़े जी नोयत अहिड़े क़िस्म जी आहे जो मजबूरन जेको आहे हिकु इंसान जी हयातीअ खे बचाइण जे लाइ हीअ ईद ते माना प्रोग्राम असांखे रिकॉर्ड करिणो पए थो। हिन वक़्तु असां सां जेको स्टूडियो में गॾु मौजूदु आहे बाबर अली जत, जेको मदेजी वेझो ॻोठ कलंदर बख़्श जत जो रहवासी आहे। उहो जेको आहे निकाह करे आयो आहे अदड़ीअ सां, ऐं निकाह जेको आहे अदड़ी जेका घरां निकिरी करे पंहिंजे रज़ा ख़ुशी सां त निकाह कयो आहे, पर वालदेन जेको आहे रिलेटिव इन निकाह में उन सां राज़ी न आहिनि। इन हवाले सां हिननि खे थ्रेट्स आहिनि ऐं नुक़सान जो, जानी माली नुक़सान जो जेको अंदेशो आहे। इन हवाले सां हीअ जेको आहे पंहिंजी जान बचाइण जे हवाले सां मीडिया ते आया आहिनि। त अचो त पहिरियां त ॻाल्हि ॿोल कयूं। भाऊ जेको आहे त बाबर, तव्हां ॿुधायो त तव्हां इहो निकाह जेको आहे कॾहिं कयो आहे ऐं किथे निकाह? जी सर, ये असां कोर्ट में कयो आहे ऐं कल्ह कयो आहे। जी सर। त कहिड़ी जाइ ते? कोर्ट में ई कयो आहे। न कहिड़ी कोर्ट? कोर्ट लाड़काणे में। लाड़काणे में। तव्हांजो नालो छा आहे? तव्हां किथां? बाबर अली जत, ॻोठ कलंदर बख़्श जो। छा कंदा आहियो? असांजे ज़मीन वमीन आहे, पंहिंजी कमकार कंदा आहियूं ज़मीन। जी सर। त हाणे तव्हांखे निकाह जे हवाले सां जो तव्हां निकाह कयो आहे, त हाणे छा मसइलो छा आहे? सर मसइलो इहो आहे त जेको आहे सो छोकिरीअ जा जेके मालिक आहिनि उन्हनि मां असांखे ख़तरो आहे। जी सर। तव्हांखे को धमकी मिली आहे या को ईअं पंहिंजे पाण मुरादो तव्हांखे हिकिड़ो शक वेठो आहे? पंहिंजो शक आहे सर। जी सर। कंहिं तव्हांखे धमकायो या परेशान त न? धमकायो परेशान अञा ताईं कंहिं बि न आहे, बाक़ी पंहिंजो असांखे शकवाम आहे। हा सर। त तव्हां माना जेको आहे हिन अदड़ीअ सां जो निकाह जी तव्हां ख़्वाहिश जो इज़हार कयो, त वालदेन सां तव्हां न ॻाल्हायो? न, उन्हनि सां असां न ॻाल्हायो। वजह? बसि उहो राज़ी न हुया। जी सर। तव्हां नियापो मोकिलियो शादीअ? हा, उन्हनि नियापो करायोसीं हिकु दफ़ो। हा, उन्हनि चयो त असां ईअं न कंदासीं। जी सर। हिन करे असांखे मजबूरीअ में क़दम खणणो पियो। जी सर। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निकाह नामो जेको आहे हिन सां गॾु आहे, जेतोणीकि अवां बि सोचींदव, मां बि सोचां थो पियो त इहो जेको आहे कल्ह त मोकल ही कोर्ट बि बंदि हुई, पर हीउ जेको आहे निकाह नामो हिननि जेको आहे निकाह करायो आहे पिटिशन कोर्ट में, माना वकील जे थ्रू जेको आहे दाख़िल कराए छॾिया। वकील जो नालो छा आहे? वकील सर आगा ज़ेब पठान। उहो जेको लाड़काणे हाई कोर्ट जो वकील आहे? जी सर। उन जे थ्रू हिननि माना पिटिशन कोर्ट में बि दाख़िल कराए छॾी आहे। ऐं जेका ईद खे मोकिलण खां पोइ फौरी तौर ते हिननि जी हेयरिंग आहे। उते जा जेके आहिनि उहे कुंवार जो दस्तख़त आहे, शादी गवाहनि जो बि माना जेको आहे त दस्तख़त आहे, ऐं उन सां गॾोगॾु निकार ख़्वान जेको आहे रफ़ीक अहमद उनजो नालो आहे निकाह ख़्वान जो, उनजी दस्तख़त बि आहे, ऐं निकाह रजिस्ट्रार जी दस्तख़त ऐं उनजो शनाख्ती कार्ड नंबर बि लिखियलु आहे, NIC नंबर बि आहे ऐं नालो बि आहे, दस्तख़त बि आहे, हेठां मोहर बि लॻल आहे, माना जेको आहे उन निकाह ख़्वान जी। हा भेण, तव्हांजो नालो छा आहे? तव्हां किथां जा? सनम मुंहिंजो नालो आहे। मां नवंदरे शहर में फुलपोटरे ॻोठ में रहंदी आहियां। फुलपोटरा ॻोठ। अदी माना तव्हां निकाह जेको आहे त जो कयो आहे त हीअ तव्हांखे ज़बरदस्ती कंहिं निकाह करायो आहे? पंहिंजी रज़ा? मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयो आहे। हा। तव्हांखे हाणे माना छा परेशानी आहे? हाणे इहो ई आहे त मूंखे पंहिंजा मतिलबु को नुक़सानु पहुचाइनि, इन जे करे मां लाड़काणे जे SSO खे दरख़्वास्त थी कयां त असांखे पंहिंजा को बि नुक़सानु न पहुचाइनि। लाड़काणे जेके जो तव्हां त नवंदरे जाओ, तव्हांजे थाणे तव्हांजे हद खे कहिड़ो थाणो लॻंदो? नवंदरो। नवंदरे SSO कोई बि दरख़्वास्त कयूं था त उन बि असांखे को नुक़सानु न पहुचाइनि। असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां निकाह कयो आहे, कंहिंजो दबाव न आहे। तव्हांखे पंहिंजे माइटनि मां माना कंहिं मां ख़तरो? वरियाम लाशारी, हमीद लाशारी, ऐं मुंहिंजो भाउ वहीद लाशारी, ऐं मुंहिंजो बाबा ख़ान मोहम्मद, इन्हनि मां कुझु मूंखे ख़तरो। अच्छा पुटु, बाबा मां त माना न ख़तरो हूंदो आहे, पीउ मां त रहमत हूंदा आहिनि पंहिंजे बचनि जे मथां, पर माना उहे नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त अॼुकल्ह असां चूंकि असां बि हिन समाज जो हिसो आहियूं, हितां जा माण्हू आहियूं, हितां जे कल्चर खे बख़ूबी ॼाणियूं था पिया, त वालदेन त पंहिंजे बचनि जे मथां घोर क़ुर्बान हूंदा आहिनि, पर मिट माइट जेके हूंदा आहिनि उहे हरू भरू हराम पाई कंदा आहिनि, ऐं कंहिंजे ख़ुशीअ में ख़ुशि न हूंदा आहिनि। उहे हरू भरू बि माना के गैरत जे नाले ते या को ताना तुनका ॾींदा वालदेन खे, भाइरनि खे,
पोइ माना जेको आहे उन्हनि खे मछराईंदा ऐं ॿिए माना जेको आहे नुक़सानु कराइण जे कढ हूंदा आहिनि ॿिए जे नुक़सान में ख़ुशीअ में माना उहे अरा हूंदा आहिनि सो उहे माइट चाचा आहिनि उहे मुंहिंजा चाचा छा नालो? वरियाम लाशारी ऐं हमीद लाशारी। उहे त तव्हां पुटु कीअं था सम्झो त उहे तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदा माना उन्हनि खां फ़ोन कई आहे तव्हांखे को नियापो कयो आहे? धमकियूं ॾिनियूं हुयूं फ़ोन ते त असां पंहिंजी छोकिरी मोटाए वेंदासीं असां मारींदासीं त उन जे करे असांखे बसि को नुक़सानु न पहुचाइनि असां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां निकाह कयो आहे। माना जान खे मारण जी माना धमकी तव्हांखे ॾिनी आहे फ़ोन ते पोइ फ़ोन नंबर उन्हनि काॾां मां? फ़ोन नंबर हुए आहिनि। हा तव्हांखे जेका फ़ोन हुई त उहा तव्हां जेका असुलु इस्तेमालु कंदा हुआ उहा ई फ़ोन तव्हां इस्तेमालु कयो पिया? न त माना जिन सां हुयनि माना ॻाल्हाइण जिन सां हुयनि त ख़बर पियनि त हिन हे कमु कयो आहे त उन्हनि खे माना धमकियूं ॾियारायूं असांजे लाइ। नवंदरे जे SHO खे दरख़्वास्त आहे त असांखे को नुक़सानु न पहुचाइनि असांखे जान जूं धमकियूं न ॾियनि मारण जूं। सर असांखे बसि चवणो इहो ई आहे सर त SSP लाड़काणा खे असांजी अपील आहे त असांजो जेको आहे सो अहिड़ो कुझु नुक़सानु न कनि बसि असांजी इहो ई आहे रिक्वेस्ट। नाज़रीन मां हटी करे चूंकि हीउ जेको आहे हिन वक़्तु समाज ऐं सिविल सोसाइटी जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो नासूर बि असां चऊं त बणिजी वियो आहे इहो हिकिड़े क़िस्म जो अमल त इन जी थोरो पहिरों लहूं त पहिरों इन हवाले सां त भाऊ तव्हां माना जेके रिश्ते जे लाइ केरु मोकिलिया हुआ हिननि जे वालदेन? असां नियापो करायोसीं। नियापो बि कंहिंजे थ्रू? हुई हिकिड़ी कुराड़ी उनजे थ्रू उनजे बाबा खे चवरायोसीं। जी जी उनजे बाबा चयो त मां इहो कमु न कंदुमि हेॾे कॾहिं बि न ॾींदासीं। जी सर। हा त हिकु दफ़ो ई तव्हां नियापो करायो? हा हिकु दफ़ो। हा हिकु दफ़ो। जी सर। ठीकु आहे त पुटु तव्हां माना भला पंहिंजे वालद सां छो त नियाणियूं जेके आहिनि पंहिंजे अमड़ सां त वधीक वेझो हूंदियूं आहिनि त तव्हां उनखे इलाजमेंट त न कई छा? मुंहिंजी अमड़ न आहे सिर्फ़ु बाबा हुआ त उनखे चयोसीं उन चयो बसि इहो न थींदो हेॾे कॾहिं बि माना न थींदो कमु पोइ असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां इहो कमु कयोसीं। अच्छा माना तव्हांजी वालदा फ़ौत थियल आहे ॿियूं सिस्टर आहिनि? सिस्टर हिकिड़ी आहे वॾी उहा बि असांजे ख़िलाफ़ु थिए पई। जी उहा शादीशुदा? हा शादीशुदा हुआ। भाइर घणा आहिनि? ॿ आहिनि हिकिड़ो सऊदी आहे हिकिड़ो हिते मिस्त्री आहे। त उहो जेको हिते आहे उहो माना मुखालफ़त करे थो पियो? अच्छा त तव्हां माना जेको आहे पंहिंजे सिस्टर सां इहो माना ओरियो हाल अहिवाल त हीअ माना जेको मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे अॻिलनि जी बि आहे? जी जी चयोसीं उन्हनि चयो त जेतिरे ताईं वॾा न कंदा असां कुझु बि न कंदासीं। छो त नाज़रीन माना भेनर बि जेके आहिनि उहे माउ जो रूप हूंदियूं आहिनि माउ जी मौजूदगीअ में बि भेनर जेके आहिनि उहे भेनरुनि जो ऐं ख़ासि करे भाइरनि जो वॾो साथ ॾींदियूं आहिनि जेको आहे तो पर अमड़ जे करे न हुजे त पोइ त भेण ई वाहिदु रिश्तो हूंदो आहे भाइरनि जे लाइ भेनरुनि जे लाइ जेको माना हिकु माउ जी जेका उहा सिक लाहींदो आहे ऐं माउ जो रोल माना प्ले कंदो आहे त हिन अदड़ीअ माना पंहिंजे तौर ते बि माना कोशिशि कई हिन भाऊ बि माना पंहिंजे तौर ते कोशिशि कई त जेकर असां माना अहिड़े क़िस्म जो जेको अमल आहे उहो जेको मायूब सम्झो वञे थो इन वक़्तु समाज में सिस्टम में त न कयूं जेकर ऐं असां माना ॿई धुरियूं रज़ा ख़ुशी सां जीअं आम हिते निकाह थींदा आहिनि अहिड़े तरीक़े सां दोल शरनाइनि सां निकाह कयूं पर इन्हनि जा माना जेका अदड़ी जा वालदेन शायदि माना इन शइ ते रज़ामंद न थिया ऐं पोइ मजबूरनि हिननि खे अहिड़े क़िस्म जो क़दम खणणो पियो आहे। मां इन करे जेको आहे तो वालदेन खे बि इहा अपील कंदुमि त ख़ुदा माना नियाणियुनि खे अहिड़े क़दम खणण खां पहिरियां तव्हां ज़रूरु माना इहो सोचींदा कयो त छो न माना इहो जेको अमल ईअं थी वञे त उहो छो न रज़ा ख़ुशी सां माना अमल कजे त जंहिंसां मुआशिरे जे फिट खां बि बची सघिजे ऐं औलाद जे बदवाउनि खां बि बची सघिजे छो त औलाद जी ख़ुशीअ में ई वालदेन जी ख़ुशी आहे। ॿियो असांखे मां बि माना पीउ आहियां मूंखे बि माना 6 नियाणियूं आहिनि 2 पुट आहिनि त असांजी बि ख़्वाहिश ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त असांजी ज़िंदगी छा आहे असांजा 2 कम ई त आहिनि त हिकु आहे माना अलाह खे ख़ुशि करिणो ॿियो आहे औलाद खे ख़ुशि करिणो ॿियो असांजो कमु आहे कहिड़ो सो उन जे करे माना जेको आहे त दोस्तो मां तव्हांखे इहा ई अपील कंदुमि त औलाद खे ख़ासि करे तव्हां बि मान ॾींदव त मूंखे यकीन आहे त औलाद बि तव्हांखे ज़रूरु मान ॾींदी ऐं हीअ जेके आहिनि हिन वक़्तु जेको जोड़ो असांजे हिन स्टूडियो में वेठो आहे हिनजी इहा ई माना घुर्ज आहे SSP शिकारपुर ऐं SSP लाड़काणे खां त हिननि जेको हीउ निकाह कयो आहे इहो रज़ा ख़ुशी सां निकाह कयो आहे ऐं हिननि खे माना थ्रेट्स आहिनि जानी ख़तरो आहे कुझु धुरियुनि मां जेके अदड़ीअ जे रिश्तेदारनि मां उन्हनि खां हिननि खे तहफ़ुज़ ऐं प्रोटेक्शन ॾिनो वञे।